जेको कानून जी बरतरी कयूं उन खां पोइ उन्हनि जी दहशतगर्दी हुई जो हिननि जो आइन हो, हिननि जो कानून हो, पर हिननि जो ख़ौफ़ हो जिन असांजा माण्हू कंबण शुरू कया। हिननि खे पंहिंजे आइन जे मथां को एतमाद कोन्हो। सॼी दुनिया में कानून आहिनि, उते मुजरिमनि खे गिरफ़्तार कयो वेंदो आहे, उनखे अदालत मां सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर हिननि हमेशह असांजा कारकुन खंबे गुम कया आहिनि। उन्हनि टार्चर सेलनि में रखी करे उन्हनि असांखे लाश ॾिना आहिनि। पर हाणे ताज़ो असांजा ॿ नौजवान गनीमान चांडियो ऐं सरमद मीराणी। अरे रियासत वारो तव्हां अंधा कोन आहियो। जॾहिं तव्हां गनीमान चांडियो खे खंबियो था, पंहिंजे बचड़नि सां गॾु अस्पताल में वियल आहे, उनजी वीडियो आहे। जॾहिं तव्हां उनखे खंबियो पिया त उनजी वीडियो सॼी दुनिया ॾिठी आहे, ऐं अॼु वरी तव्हां उनखे मच्छर कॉलोनी में पुलिस मुक़ाबले में गिरफ़्तार कंदा। शर्म अचणु खपे तव्हांखे। इहा रियासत आहे। तव्हांजी दहशतगर्दी, तव्हांजी बदमाशी हाणे असांखे बर्दाश्त न आहे। तव्हां असांखे हमेशह दहशतगर्द चयो आहे, तव्हां असांखे मुल्क दुश्मन चयो आहे। अॼु तव्हां असांजा ही जेके बचड़ा मासूम रोडनि ते आहिनि, असांजूं नियाणियूं रोडनि ते आहिनि, इहा दहशतगर्दी कंहिंजे खाते में थी वञे। अॼु असां हिते कराची जी दिलि ते तलवार ते गॾु थी करे सॼी दुनिया खे ॿुधाइण चाहियूं था त हीअ रियासत हमेशह दहशतगर्द रही आहे। हिन रियासत हमेशह असां सां नाइंसाफ़ी कयूं आहिनि। असां रहबर सिंध साईं सीएम सैयद जे अदम तशद्दुद वारे फ़लसफ़े ते हलंदे हमेशह आदम तशद्दुद आया, लेकिन तव्हां असांखे तशद्दुद तरफ़ खणी था वञो। असां पंहिंजो मासूम ॿारनि जो भला न कंदासीं, असां पंहिंजा मासूम ॿारनि खे ईअं न छॾींदासीं। अॼु सॼी दुनिया ॾिठो हूंदो त हिकिड़े जज इन मासूम शागिर्दनि खे बाइज़त बरी कयो आहे, लेकिन तव्हांजी रियासत जा इदारा उनखे ॿीहर खपे कयो आहे। इन मां इहो अंदाज़ो कयो त तव्हांजो जेको ज़रदारी वेठल आहे, तव्हांजो जेको शरीफ़ वेठल आहे, इहे ख़ाली अंगूठा आहिनि। रियासत हलाइण वारा जेके आहिनि उहे तव्हांखे ख़बर पई वई आहे त केरु आहिनि। त असांजो बि हाणे इहो चऊं था त असांजी जेका आदम तशद्दुद आहे, जदोजहद आहे, तंहिंखे तव्हां हाणे जेके मासूम ॿार आहिनि, असांजूं नियाणियूं आहिनि, इहे जेके मासूम सुभाणे वॾा थींदा, तव्हांजे लाइ उन्हनि जे दिलि में छा हूंदो? तंहिं करे असां चऊं था असां हिन रियासत खां अपील नथा कयूं। असां चऊं था त असांजे नौजवाननि खे पहिरीं तरह तव्हां ज़ाहिर कयो हो। तव्हांखे हर सिंधी माण्हू दहशतगर्द लॻे थो। मैं शर्म कहता हूँ जियो न्यूज़ को और जियो मीडिया को, जो हमारे मासूम बच्चों को दहशतगर्द करके जाहिर करती है। जब अदालत ने उनको बरी किया है, उसके बाद भी खबर चलाती है तो दहशतगर्दों को रिहा कर दिया गया। अरे शर्म करो। जब रिहा किया गया तो कहाँ से दहशतगर्द हुए? दहशतगर्द वो आफाक है, दहशतगर्द वो तुम्हारा खालिद मकबूल सिद्दीकी है, जो हमारे सिंध के खिलाफ, जो हमारे सिंध के खिलाफ हमेशा आखिर में मां चऊं दोस्त जंग 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 है, मौजी तो सां जंग आ, पलीत पैर कर परे, धरती मुंहिंजो नंग आ, धरती मुंहिंजो रोका। ये जो दहशत गर्दी है, इसके पीछे